अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। वफ़ाक़ी हुकूमत 30 साल ऐं उन खां वधीक उमिरि जे माण्हुनि लाइ कोरोना वैक्सीनेशन जो अमल शुरू करण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त 16 मई खां वैक्सीनेशन जो अमल शुरू कयो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस वधीक 104 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंगु वधी 19,210 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 2,869 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंगु वधी 8,67,426 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि में कंहिं बि कोरोना मरीज़ जी हालत गिणती जोगी न थी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास। समूरे सूबे में कोरोना वैक्सीनेशन सेंटर ईद ॾींहुं बि खुलियल रखण जो ऐलान। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सॼे सूबे में जिथे बि वैक्सीनेशन यूनिट्स आहिनि ईद ते खुलियल रहंदा। ईद खां पोइ समूरनि डिविज़नल हेडक्वार्टर्स में वैक्सीनेशन क़ाइमु थियणु घुरिजनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी इमरान ख़ान ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त फ़ोन ते हेलो हेलो करण वारे ड्रामे सां मुल्क में महांगाई जी सुनामी जी तबाही ख़तमु न थी सघंदी। करप्शन ख़िलाफ़ इमरान ख़ान जी मुहिम हक़ीक़त में क़ौम सां थींदड़ हिकु अहिड़ो फ्रॉड आहे जंहिं मुल्क जे रोशन मुस्तक़बिल ते बि सवालिया निशान लॻाए छॾियो आहे। इमरान ख़ान जे एहतिसाब वारे नारे जो पोल पधिरो थियो। सिंध हुकूमत वज़ीर आज़म जे कणक रिलीज़ न करण वारे लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। ज़रायत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राउत जो चवणु आहे त सिंध हुकूमत साल 2020 में सही वक़्त ते कणक रिलीज़ कई हुई। इल्ज़ाम लॻाइण खां पहिरियां रिकॉर्ड ॾिसी वठो। सिंध हुकूमत सदाईं सेप्टेंबर, अक्टूबर या नवंबर में ई कणक रिलीज़ कंदी आहे। वज़ीर आज़म साहब, छा हाणे मुल्क फितरे मां हासिल थियल चांवर, कणक ऐं खंड सां हलंदो? जेकॾहिं जुलाई 2020 जो बहिरान सिंध हुकूमत जे करे थियो त पोइ जनवरी 2020 में कणक जो बहिरान छो पैदा थियो? गज़ा जे रिहायशी इलाइक़नि में बमबारी, 35 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। फ़लस्तीनियुनि जो इसराइल ख़िलाफ़ एहतिजाज। परॾे ख़बरूं इदारे मूजिबि चकरियुनि दौरान 2 इसराइली पिणु मारिजी विया। अमेरिकी सदर जो बाइडन पारां फ़लस्तीन ऐं इसराइल तकरार ते ॻणिती जो इज़हार। व्हाइट हाउस तर्जुमान मूजिबि सदर जो बाइडन चिकताण में घटिताई चाहे थो। ॾखण पंजाब लाइ नौकरियुनि जी कोटा मुख़्तस करण जो चयो वियो आहे। आम मेंबर जी हैसियत सां कोटा जो बिल पेश कयो। वज़ीर आज़म 3 अरब रुपयनि जे पैकेज जो ऐलान कयो। कुझु अंसर सऊदी अरब सां लाॻापा ख़राब करणु चाहिनि था। सऊदी अरब सां 5 ठा थिया आहिनि। सऊदी अरब $500 अरब ॾियण जो फ़ैसिलो कयो। फ़लस्तीन जी सूरत हाल ते ॻणिती आहे। 57 मुल्क आवाज़ उथारीनि त कुझु थींदो। अकेले सिर कुझु नथो करे सघिजे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं। शवाल महीने जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। मौसमियात खाते मूजिबि शवाल जे चंड जी पैदाइश 12 मई ते राति जो 12 वॻे ताईं खां पोइ थींदी। उन करे अॼु शवाल जो चंड नज़र अचण जा इम्कान न आहिनि। सऊदी अरब में बि चंड नज़र न आयो। ईद उल फितर सुभाणे थींदी। पने आकिल भरिसां हथियारबंद नथा। 10 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॿिनि दोस्तनि खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम। धाड़ेल मुगविन ॻोठ मोहम्मद साले जे रहवासी नौजवान जमील वरन ऐं ज़ाकिर शाह जे वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग घुरी वरितो। भुंग जी रक़म न ॾियण जी सूरत में मुगविन खे मारण जी धमकी। दरिया रोड वेझो रेलवे ट्रैक ते बम धमाको। पटड़ी उॾामी वई। पंजाब ईंदड़ ग्रीन लाइन एक्सप्रेस हादसे खां बची वई। रेलगाॾियुनि जी अचु वञु मुअतल। रेलवे इंतिज़ामिया जो चवणु आहे त रेलवे ट्रैक जी बहाली लाइ मरमती कमु हलंदड़ आहे। जल्द रेलवे ट्रैक खे बहाल कयो वेंदो।
ऐं ठुल शहर ऐं भरपासे में उड़ी बीमारी वबाई सूरत अख़्तियार करे वई। ॻोठ अलीबख्श सरकी में उड़ी विघे नींगर फोतियुनि जो अंग 32 थी वियो। ॻोठाणनि पारां डॉक्टरनि जी टीमूं मोकिले ॿारनि जी चकास कराइण जी अपील।